दोस्त सिंध गवर्नमेंट का सलाम पेश करणु चाहिए। तमामु भली बजट पेश कई। रात होटल ते वेठे सॼी रात ये मुलाज़िम वेठा हुआ घर में। इन जूं पंहिंजूं कचारियूं रिटायर्ड मुलाज़िमनि जी पंहिंजी कचारी लॻी पई हुई। भाभी चूल्हो माओ लॻो पियो। हाणे उहे सरकारी मुलाज़िम वेठा उन कचारी 20% पगार वधंदो। को चवे न 30% पगार वधंदो। को चवे त ना पगार जेको आहे सो 25% वधंदो। वरी इहे पेंशनर पोड़ा पोड़ा वेठा उन्हनि जी वरी ॻाल्हियूं ई पंहिंजूं। पेंशन घटि में घटि 30% वधंदी। को चए 25 त वधंदी पर 30 में शक आहे, पर 25 पक आहे। अदा सुबुह थी राति सॼी राति खुटकनि में सुता कोन। सुबुह जो जेको बजट पेश थींदी। सिंध गवर्नमेंट तोखे वरी सलाम आहे। अहिड़ी भलियो ऐलान कयनि, अहिड़ी भली बजट पेश कयनि। अदा सरकारी मुलाज़िम जो पगार जेको आहे सो 12% ऐं पेंशननि जी पेंशन जेका 8% वधाई वई आहे। हाणे उन्हनि खे मुलाज़िमनि खे अॼु सुबुह खां ॻोल्हियां पियो। को 2 टे ॼणा गॾियां ते ख़बर पई वाॾनि में चक पिया अथनि घर में। हालत इन्हनि जी ख़राबु थी वई हली। ऐं वरी ॿियो मथां आहे जेके मुलाज़िम ड्यूटी कनि पिया। अगरि ख़ुदा न खाते न केरु गुज़ारे थो न, फैमिली पेंशन जेका हिन जी 10 साल मिलंदी। 10 साल खां पोइ उहा कुराड़ी वीचारी बीठी हूंदी। इनकम सपोर्ट या सिरे उन्हनि खे पेमिली पेंशन कोन मिलंदी। सलाम आहे जिन जी बजट ठाही आहे। ऐं वरी जेके MP MLA मिनिस्टर इन्हनि जा ठठ कराए छॾिया अथनि। यानी 200% हिननि जा वॾा अख़राजात आहिनि। बाक़ी हीअ जेके वेठा आहिनि उहे आम मुलाज़िम, हिननि जा को अख़राज कोन्हे। इहे अबाबील आहिनि, इहे सिर्फ़ु हवा खाईंदा आहिनि। ऐं हुननि खे गाॾियुनि जा फ्यूल मिलनि, बिजलियूं फ्री, हर शइ फ्री। तॾहिं बि हुननि जा जेका 200% 300% हुननि जा पगार वधनि छो उनजा अख़राज वधीक आहिनि। बाक़ी हीअ जेके सरकारी मुलाज़िम जेके नंढा नंढा आहिनि या थोरा वॾड़ा आहिनि, हिकिड़ा ठीकु आहे अञा बि हुनजो विच दर मां अचे थो। बाक़ी जेको मास्तर आहे, को ॿियो हल्को फुल्को मुलाज़िम आहे, उहो वीचारो तर थी वियो हलियो। सिंध गवर्नमेंट वरी तोखे मुंहिंजो सलाम आहे।